सॻियूं रिपोर्टर सदर अली हतार। सॻियूं लॻ मोहम्मद जुम्मन भुट्टो हिकु ग़रीब मिसकीन माण्हू आहे जेको हिकु हकीम आहे। हुन त हमेशह माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। हुन जो हिकु पुटु मोहम्मद रफ़ीक भुट्टो फ़ौत थी वियो आहे, जंहिंजा 3 मासूम ॿार, 2 पुट, हिकु न्याणी आहे ऐं जिस्मानी ऐं ज़हनी तौरु माज़ूर आहिनि, जिन में सालिक सुलेमान ऐं मासूम न्याणी अनामिका शामिल आहिनि, जेके 3 ॿार टंगुनि खां माज़ूर आहिनि। उन्हनि यतीम ॿारनि खे बि संदनि पीसनि ॾाॾो मोहम्मद जुम्मन भुट्टो पाले रहियो आहे। ग़रीब मिसकीन मोहम्मद जुम्मन भुट्टो वारनि वॾनि तकलीफ़ सां न्याणी जे ॾाज लाइ सोना, ज़ेवर, रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान गॾु कयो हो, पर नामालूम जवाबदारनि मोहम्मद जुम्मन भुट्टो जे घर खे काठ हणी समूरो सामान ॿुहारे विया आहिनि। काज़ी भुट्टा जे रहवासियुनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मोहम्मद जुम्मन भुट्टो जे घर मां थियल चोरी वापसि कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे ऐं माज़ूरनि जे माली सहायता कई वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सॻियूं।